बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। सिंध बलूचिस्तान जी नाले वारी शख्सियत पीर ऑफ शाहपुर सैयद महताब अली शाह अबाड़े कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले। सैयद महताब शाह जी जनाजा नमाज ईदगाह जैकबाबाद में सैयद अमीर अली शाह पढ़ाई, जंहिंमें सरदार अब्दुल्ला शाह, सैयद खादिम शाह, मीर सादिक उमरानी, शाह नवाज उमरानी, सरदार इम्तियाज़ खान गोलो, शफकत खान जखरानी, मीर साबिर खान खोसो, इतिहाद अहले सुन्नत जे सैयद एजाज़ अली शाह ऐं सिंध बलूचिस्तान जे सियासी समाजी ऐं कबीलाई अॻवाननि ऐं शहरिन वॾे अंग में जनाज़े नमाज में शिरकत कई। सैयद महताब शाह खे संदसि अबाणे कब्रिस्तान दरगाह शहनशाह में मिट्टी मां हवाले कयो वियो। ॿारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जोड़ियल इदारे सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल डॉक्टर अज़ीमुर रहीम जी सदारत हेठि सखर, शिकारपुर ऐं जैकबाबाद DC ऑफिसिस में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटीज़ जूं गॾिजाणियूं। ज़िला इंतज़ामिया, पुलिस, सेहत, तालीम, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर्स जी शिरकत। सखर में DG पारां नए तामीर थींदड़ दारुल अमान ऐं दारुल इत्फ़ाल जो बि दौरो कम जो जाइज़ो वरितो। मुख़्तलिफ़ हंधनि ते थींदड़ कोऑर्डिनेशन कमेटीज़ जी गॾिजाणियुनि खे असिस्टेंट डायरेक्टर सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी साइमा मलिक मल्टीमीडिया ब्रीफिंग ॾींदे ॿारनि जे हक़नि बाबति जोड़ियल कानूननि खां आगाह कयो ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे मिलियल ज़िम्मेवारियुनि बाबति ॿुधायो। जॾहिं त लीगल राइट्स फोरम जे CEO मलिक ताहिर इक़बाल पारां इन सिलसिले में ॿारनि खे ॾींदड़ कानूनी मदद बाबति कयल कमनि खां आगाह कयो वियो। जॾहिं त जैकबाबाद प्रेस क्लब में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DG डॉक्टर अज़ीमुर रहीम, मलिक ताहिर इक़बाल, सजाद अली लोलाई ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त ॿारनि जे हक़नि बाबति जोड़ियल इदारो शुरूआती तौर 5 ज़िलनि में कमु करे रहियो हो, जेको हाणे तमामु घटि अरसे में 29 ज़िलनि ताईं पखिड़िजी वियो आहे, जिते चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर पंहिंजा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। जॾहिं त इन्ही सां गॾोगॾु ॿारनि सां पेश ईंदड़ मसइलनि बाबति 1121 हेल्पलाइन बि जोड़ी वई आहे, जंहिं ते 24 कलाक मुफ़्त कॉल करे केस रिपोर्ट करे सघजनि था। संदन वधीक चवण हो त सिंध सरकार ऐं फलाही इदारे सेव द चिल्ड्रन जे सहकार सां LRF पारां सिंध जे 5 ज़िलनि में चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट, नॉन फॉर्मल एजुकेशन समेत HBCC प्रोजेक्ट ते कम करे रही आहे, जंहिं तहत लाड़काणे में 3500, दादू में 4100, शिकारपुर में 3800 ऐं जैकबाबाद में 1200 खां वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। जॾहिं त कराची, दादू, लाड़काणो, शिकारपुर ऐं जैकबाबाद में 32,150 कोरोना खां बचाव वारियूं किट्स विरायूं वयूं आहिनि ऐं 5 ज़िलनि अंदरि 102 स्कूल्स में ॿारनि लाइ हथ धोइण जी सहूलियत खे यकीनी बणाईंदे वाटर टैंक्स ऐं वॉश बेसन्स तामीर करायूं वयूं आहिनि। जन बाबति हर हिकु स्कूल मां हिकु उस्ताद खे बतौर मास्टर ट्रेनर सिख्या बि ॾिनी वई त कोरोना खां बचाव लाइ कहिड़ा हिफ़ाज़ती उपाउ वठी सघजनि था। शिकारपुर ज़िले में 70 नॉन फॉर्मल स्कूल क़ाइमु करे 4300 नियाणियुनि खे तालीम ॾिनी पई वञे, जंहिंजो मक़सदु वॾी उमिरि में नियाणियुनि खे नंढो कोर्स पढ़ाए घटि अरसे में सरकारी निसाब ताईं पहुचाए संदन तालीमी साल बचाए सरकारी इदारनि में दाख़िलाऊं कराए सघजनि। इन मौक़े ते प्रोजेक्ट ऑफिसर LRF महविश हिना, डेप्यूटी डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट इलाही बख्श, मंजूर अहमद, शाहिद अली, जुनैद टामरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। काज़ी अहमद में 2 धारदार वाक़िअनि में 2 ॼणा मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। दौड़शाह खां फ़ैसले तां मोटंदड़ मोहम्मद मुबीन चांडियो, मोहम्मद लुकमान चांडियो ऐं मोहम्मद हसन चांडियो हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थी पिया। जनमा मोहम्मद मुबीन खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो, जेको रस्ते में फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी आहे, वधीक जांच बि हलंदड़ आहे। जॾहिं त ॿिए पासे अब्दुल नबी राहू कालू निवासी 22 वरनि जे नौजवान अज़हर अली लाखो घरू अणबणता पखे में रसो ॿधी आपघात करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जितां बाद में वारिसनि हवाले कयो वियो। गड़ियसन वेझो सिंध बलूचिस्तान जे सरहदी दंग मदीना चौक जे वापारियुनि ऐं दुकानदारनि जो RD 44 पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल, टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो। दुकानदारनि ऐं वापारियुनि जीवन बाचकाणी, कुर्बान अली, साईं बख्श ऐं ॿियनि मीडिया नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त RD 44 जो SHO भत्ते लाइ तंग करे रहियो आहे, न ॾियण जी सूरत में कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं SHO पुलिस साण करे दुकाननि अंदरि भंज ड्राह कई। SSP जैकबाबाद खां घुर था करियूं त नोटिस वठी SHO अब्दुल ख़ालिक शाह खे हटायो वञे। करमपुर में धाड़ेलनि पारां पनो आकिलवासी कुटुंब खे तावीज़ ॾियण बहाने अगवा करण जी कोशिश। बर वक़्ति इत्तला ते कश्मीर पुलिस धाड़ेलनि जी कोशिश नाकाम बणाए छॾी। पनो आकिलवासी प्यारो चाचड़ पंहिंजी 2 नियाणियुनि ऐं ज़ाल नसीम ख़ातून समेत तावीज़ वठण लाइ करमपुर पहुता, जन खे SHO अब्दुल मजीद बिरोही अगवा थियण खां बचाए वरितो ऐं खेनि मदरसे वेझो खणी थाणे ते पहुचायो। मटियारी वेझो खैबर वटि ट्रॉलर ऐं वैन में टक्कर, ट्रॉलर खे बाह लॻी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते उकाड़ा खां कराची वेंदड़ वैन ऐं ट्रॉलर में टक्कर थी पियो, जंहिं बाद ट्रॉलर कल्टी थी पियो ऐं खेसि बाह वकोड़े वई, जंहिं सबबु वैन सवार औरतुनि ऐं ॿारनि सूधो 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में 4 जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे।
शिकारपुर में डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पारां एसएसपी ऑफिस आॾो खुलियल कचहरी सॾाई वई, जिते अवाम पुलिस ख़िलाफ़ शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। शहरनि शिकायतूं कंदे चयो त चोरियूं, फुरूं, भुंग लाइ अगवा ऐं क़बीलाई जहिड़ा ज़िले में मसलो बणियल आहिनि। डीआईजी लाड़काणो चयो त थाणनि ते अवाम खे मदद नथी मिले, जंहिं सबबि वॾे अंग में माण्हू शिकायतूं खणी पहुता आहिनि। फर्ज़ में कोताही कंदड़ पुलिस ऑफिसर्स तोड़े अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, जॾहिं ते डीआईजी लाड़काणो जी खुलियल कचहरी खां मीडिया खे परे रखियो वियो। पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मीर मोहम्मद सादिक उमरानी चयो आहे त हाणोकी हुकूमत अवाम खे महांगाई जे दुॿण में फासाए छॾियो आहे। मुल्क जी बहितरी लाइ इमरान जी जाली हुकूमत खे घर वञणो पवंदो। पीपल्स पार्टी मुल्क में आज़ाद इलेक्शन चाहे थी। पीडीएम जे कामयाब जलसनि सबबि हुकूमत वाइड़ी थी वई आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी रिहाइशगाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त पीपल्स पार्टी हक़ीक़ी जमहूरियत चाहे थी, छो त मज़बूत जमहूरियत ई मुल्क जे इस्तेहकाम ऐं तरक्की जी राह आहे। सोबतपुर में वोट के क़ौमी दिहाड़े के हवाले से ज़िला इलेक्शन कमीशन ऑफिस में तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ महकमनि के ऑफिसर्स, सियासी समाजी अगवाननि ऐं शहरिन शिरकत कई। तकरीब में ज़िला इलेक्शन कमीशन ऑफिसर शेर खान मरी ऐं सैफुल्ला खोसो वोट की अहमियत बाबत खिताब कंदे चयो त वोट तमाम घणो कीमती आहे, जंहिंजी मालूमात लाइ अवां पंहिंजी सुञाणप कार्ड जो नंबर 8300 ते मैसेज करे सघो था। ज़िले मटियारी में भी वोटर्स के दिहाड़े के मौके ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिसर शाहनवाज़ बिरोही की सदारत हेठ इजलास कोठायो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट वोटर्स एजुकेशन कमेटी के मेंबर्स, मटियारी के समाजी वर्कर्स, गैर सरकारी तंजीमन के नुमाइंदनि ऐं औरतुनि शिरकत कई। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शाहनवाज़ बिरोही जो चवण हो त वोट बादशाहत ऐं जमहूरियत में फ़र्क़ ज़ाहिर करे थो। जमहूरियत ऐं रियासती इदारनि खे मज़बूत करण, मीडिया की आज़ादी, औरतुनि खे बाख्तियार बणाइण सां गॾोगॾु शहरनि खे बाख्तियार बणाए थो। डेहरकी में पोरियत रसूली जड़े मूजी मर्ज में मुब्तला, इलाज की रकम न हुअण सबब सख्त परेशान। गोट सखी कोभर वासी पीरसन साबू कोभर जो चवण है त हू एक पोरियत है जेको गुज़रियल कुछ सालन का रसूली जे मर्ज के भोगे रहो है। संदस चवण हो त डॉक्टर्स ऑपरेशन जो चयो है, पर मूं वटि खाइण लाइ भी रकम ना है त ऑपरेशन किथां कराईंदुसि। औलाद भी ना है जेका मुझी खिदमत करे सके। सरंदी वारन की अपील है त मुझो ऑपरेशन करायो वने। गौसपुर में पीपल्स पार्टी ऐं JUI पारां मुल्तान जल्द से बाद कारकुननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ मौलाना जमालुद्दीन ओगाही, ज़ाहिद हुसैन मीरानी, मुमताज़ अली चाचड़, अब्दुल नबी मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ बाज़ारनि खां थींदा बस अॾे पहुता ऐं धरणो हणी वेही रहिया। अॻवाननि घुर कई त पंजाब सरकार पारां नाहक गिरफ़्तार कयल कारकुननि खे आज़ाद करे कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ऐं भिरिया सिटी वेझो कोट चन्ना में चन्ना वेलफेयर इतिहाद पाकिस्तान पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी ऐं चन्ना वेलफेयर जे अॻवाननि समेत ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। कचहरी में सुगड़नि फनकारनि ज़ाहिद हुसैन जलबानी, लाहौती परवेज़ जलबानी, सूफ़ी मीर जलबानी ऐं ॿियनि गीत ऐं पिरोलियूं ॿुधाए वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। कचहरी जे महिमान ख़ासि सरदार निसार अहमद चन्ना ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। सिंध जी धरती प्यार, अमन ऐं भाईचारे वारी धरती आहे, जंहिं सबबि असीं सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।